क्लासा पिया ॾियनि। ही एसी साहब जी ऑफिस आहे, हिन ते असांखे 3 कलाक थिया आहिनि, हालांकि अंदरि वेठो बि आहे पर असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। पुरअमन सां आहियूं ऐं असां जेकॾहिं ईअं कंदा त असां रोड बि ब्लॉक कंदासीं, रेल बि ब्लॉक कंदासीं। जन तालिको आहे, हिन तालिके जो जेको हशर आहे सा दुनिया खे ख़बर आहे। असां 4-5 ॾींहं पहिरीं DC AC मांझंदा आयो, उन सां मीटिंग कईसीं। उन सां जेॾीमहिल असां पंहिंजा हक़ घुरिया त हुन असांखे इहो ई चयो पूरी माना मीटिंग में त आउं एजेंसियुनि खे चई तव्हां जेके ॻाल्हाइबा तव्हांखे आउं अॻुवाह कराए रूपोश कराए छॾींदुसि ऐं तव्हां ॾिसण बि कोन ईंदो। ऐं को बि अमली कमु कोन पिया कनि। अॼु 29 तारीख़ आहे पर इंतिज़ामिया जे तरफ़ां को बि कोड़ो जोॻो उपा कोन वरितो आहे। कल्ह असांजी मजलिस हुई, उन में असां वेठा आहियूं सभई दोस्त गॾिजी करे, ऐं अॼु असांजो एहतिजाज अॼु खां वठी शुरू आहे। जेकर माना असांखे सहूलियतूं न ॾिनियूं वयूं, असांजो जेको हक़ु आहे उहो असां पंहिंजो एहतिजाजनि जे थ्रू या को जेको जमहूरी तरीक़ो आहे उन जे हिसाब सां असीं वठंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां हीउ ॿियो असांजो मुज़ाहिरो आहे। असां हिन खां अॻु हफ़्तो अॻु असां मुज़ाहिरो कयो हो, पर कुझु बि जेको सो माना न TMO जे तरफ़ां न AC साहिब जे तरफ़ां न कंहिंजे तरफ़ां माना का बि तवजो न वरिती वई आहे। असां गुज़ारिश था करियूं त बहितर थियनि त असांखे जल्दी मसइला असांजा हल कया वञनि।